ख़बर शामिल कंदासीं। हैदराबाद पुलिस जूं मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवाई थियूं आहिनि। 12 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। मोहम्मद उमैर मल्लाह, सलीम यूसुफ़ज़ई, सुल्तान जमाली, निसार अली शेख, शफ़ीक चांडियो ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस जो इहो बयान आहे। ख़बर खे ॾियूं पिया हैदराबाद पुलिस जूं मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवाई थियूं आहिनि। ॼणनि खे गिरफ़्तार जी दावा कई वई आहे। मोहम्मद उमैर मल्लाह, सलीम शफ़ीक चांडियो ऐं ॿिया शामिल आहिनि। जवाबदार आहे केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे जी शबीर छा अपडेट्स आहिनि? इस तरीके से मनाने का मकसद पुरुषनि खिलाफ़ कार्रवाई कयूं आहिनि। कार्रवाइनि दौरान पुलिस 12 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। उन हवाले सां हुसड़ी पुलिस जो चवणु आहे त लिंक रोड हुसड़ी शाख वटि ॻुझे इतला ते छापो हणी जवाबदार मोहम्मद उमैर मल्लाह खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 3 किलो चर्स हथ करे वरितो आहे। भिटाई नगर पुलिस जी दावा आहे त उन्हनि सीआई पुलिस जी निशानदी ते कार्रवाई करे वैन ज़रिए इंडियन गुडको सप्लाई कंदड़ जवाबदार मोहम्मद सलीम यूसुफ़ज़ई खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त वैन जी तलाशी मां खेनि 90 पैकेट तक़रीबन 9000 साशे इंडियन गुडको हथ करे वरितो आहे। GOR पुलिस जो चवणु आहे त ASP कैंट अलीना राजपर जी सरबराही में दरगाह उमेदनि भरियो पीर भरिसां छापो हणी ॿिनि मंशियात फ़रोशन सुल्तान जमाली के 550 ग्राम चर्स ऐं वसीम तुनियो के 600 ग्राम चर्स समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। गॾोगॾु SRTC ग्राउंड भरिसां निसार अली शेख, गुलाम मुस्तफ़ा पोश ऐं शफ़ीक चांडियो खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां 46 शराब जूं बोतलूं हथ करे वरितियूं आहिनि। मकी शाह पुलिस जो चवणु आहे त दरगाह मकी शाह भरिसां कार्रवाई करे मोहम्मद फैसल उर्फ़ बादशाह शेख खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 4 शराब जूं बोतलूं हथ कयूं वियूं आहिनि। ॿिए पासे नसीम नगर पुलिस जी दावा आहे त उन्हनि अब्दुल्ला गार्डन भरिसां कार्रवाई करे जवाबदार हज़ूर बख्श सोलंकी, गुलाम अली पालारी, कादर हुसैन पालारी ऐं अली हसन मेमण खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां 12 शराब जूं बोतलूं हथ कयूं आहिनि। पुलिस तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ लाॻापियल थाणनि ते केस दाख़िल कया विया आहिनि। जी नाज़रीन, ख़बर खे ॾेई रहियासीं हैदराबाद पुलिस जूं मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। 12 ॼणनि खे गिरफ़्तार करण